पोइ असां मुंबई हिते शिफ्ट थियासीं। पोइ मां हितां पंहिंजो हिकु नयो सफ़र म्यूज़िक में शुरू कयो। असांजी सिंधी कम्युनिटी हिते मुंबई में जेकी असांजी सिंधी कम्युनिटी आहे हुनमें मूंखे शामिल कयो। They introduced me to the community and the artists over here, to the artist community. So ये मां सिंधी म्यूज़िक में मुंबई में ॻाइण मां शुरुआत कई। हिकु कलाम ॿियो कलाम सिखणु चालू कयो। मतलब पोइ तंहिंखां पोइ कीअं मतलब तव्हां ये कॉलेज में बि ॻाईंदा रहिया, फेस्टिवल्स में बि ॻाईंदा रहिया? जी जी जी। त तव्हांजो जेको शास्त्रीय संगीत जो ट्रेनिंग हो तव्हांखे हिते काफ़ी यूज़फुल साबित थियो, बराबरि? डेफिनेटली यूज़फुल थियो। तव्हां हिकिड़ो तव्हां मास्टर चंद्र साहब खे काफ़ी मञींदा आहियो, यू आर हिज फैन। हर सिंधियुनि जो त उन्हनि जो कोई गानो ॻाइणु चाहींदा, असांखे ॿुधाइणु चाहींदा? जी बिल्कुलु, ज़रूरु जी। मुंहिंजो पर्सनल फेवरेट जेको आहे मास्टर चंद्र।